गंबड़ शहर में पब्लिक हेल्थ खाते जी नाहिल SDO असमत फुल ऐं करप्ट इंतज़ामिया जे करे ड्रेनेज सिस्टम मुकमल नाकारा बणिजी वियो जॾहिं त गंदे पाणी जी नेकालीअ लाइ शहर में 5 डिस्पोज़ल स्टेशन लॻल आहिनि जिन मां सिर्फ़ 2 फ़ाल आहिनि ऐं नादरा ऑफिस पोयां नए ठहियल डिस्पोज़ल स्टेशन काफ़ी अरसो गुज़रण बावजूद गैर फ़ाल बणियल ऐं पीर मोहल्ला वारे बि गैर फ़ाल थियल किसान कॉलोनी में जी बि गैर फ़ाल बणियल गंबड़ डिग्री कॉलेज लॻ हलंदड़ डिस्पोज़ल पंपिंग स्टेशन पिणु ज़बून हाल थी वई जंहिं सबबि अक्सर शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा नालनि ऐं गटरनि जे गंदे पाणी जी लपेट में अची वञनि था। गरीबाबाद ऐं डॉन पब्लिक स्कूल लॻ पुराणे अस्पताल ॾांहुं वेंदड़ रस्तो ऐं अक्सर महलनि में गंदो पाणी तलाउनि जो ॾेख ॾियणु लॻे थो। पब्लिक हेल्थ खाते जा ऑफिसर कूड़ा बिल ठाहे करप्शन करे रहिया आहिनि। शहरनि आला इख़्तियारनि खां फौरी तौर नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।